वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। इस्लामाबाद जी अदालत शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। एडिशनल सेशन जज ज़ेबा चौधरी जिस्मानी रिमांड बाबति पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। सेशन कोर्ट शहबाज़ गिल खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अहम खबर दे रहे हूँ। इस्लामाबाद की अदालत शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड बाबत महफूज कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। एडिशनल सेशन जज ज़ेबा चौधरी जिस्मानी रिमांड बाबत पुलिस की दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। सेशन कोर्ट शहबाज़ गिल के 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾे रहिया आहियूं। इस्लामाबाद की अदालत शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड बाबत महफूज कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। एडिशनल सेशन जज ज़ेबा चौधरी जिस्मानी रिमांड बाबत पुलिस की दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। सेशन कोर्ट शहबाज़ गिल के 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जी नाज़रीन, अवां खे आगाह करे रहिया हूँ। इस्लामाबाद की अदालत शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड बाबत महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾे रहिया आहियूं। इस्लामाबाद की अदालत शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड बाबत महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इन ई हवाले खां इस्लामाबाद खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो। जी बिल्कुल, इस्लामाबाद के सेशन अदालत तरफा मुख्तलिफ़ केसन में गिरफ़्तार थियल पीटीआई के अगवान शहबाज़ गिल जो वधीक जिस्मानी रिमांड ॾियण जो हुकुमनामो जारी किया वियो आहे। इस्लामाबाद के सेशन अदालत में अॼु सुबुह शहबाज़ गिल जो जेके के जिस्मानी रिमांड ॾिजे या न ॾिजे, इन हवाले से अॼु इस्लामाबाद के सेशन अदालत में जस्टिस ज़ेबा चौधरी सदारत केस की ॿुधणी थी। उन केस की ॿुधणी जेका मुसलसल 3 कलाक जारी रही अॼु सुबुह। जंहिंखां पोइ इस्लामाबाद के सेशन अदालत की जस्टिस ज़ेबा चौधरी तरफा समूरनि ॿिन्हिनि जा मुकम्मल दलील ॿुधण खां पोइ जेको आहे सो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो ऐं चयो वियो त अॼु 3 वॻे ॿुधाईंदो। जंहिंखां पोइ इस्लामाबाद जे फ़ैसिले तहत जेको हिन वक़्तु जेको आहे 3 थियण खां पोइ जेको उन जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो, उन जो मुख़्तसर फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। इन मुख़्तसर फ़ैसिले तहत पीटीआई जे अॻवान शहबाज़ गिल जेको मुख़्तलिफ़ ख़ासि तौर ते पाक फ़ौज खे निशानो बनाइण, तनक़ीद करणु, सोशल मीडिया ज़रिए ऐं माण्हुनि में इंतशार फैलाइण, उन सां गॾोगॾु जेको आहे सो मुख़्तलिफ़ 10 केसनि में गिरफ़्तार थियल पीटीआई जे अॻवान शहबाज़ गिल जो वधीक 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾियण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे। ऐं इन वधीक 48 कलाक जेको आहे सो शहबाज़ गिल जो जिस्मानी रिमांड जेको आहे सो ॾिनो वियो आहे। ऐं जंहिंखां पोइ जेको आहे पुलिस जेके जिस्मानी रिमांड जो जेको लेटर आहे उहो अदालती हुकुमनामो मिलण खां पोइ शहबाज़ गिल खे अदालत जे ॾांहुं नियो वेंदो, जिते जेको आहे वधीक 48 कलाकनि लाइ जिस्मानी रिमांड वरितो वेंदो। अॼु जॾहिं केस जी ॿुधणी सुबुह शुरू थी हुई त उन दौरान जेको आहे सो शहबाज़ गिल जे वकील जेको आहे सो अदालत खे इहा इस्तदा कई त जेको इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो पहिरीं वठी चुको हो ऐं उन में जेको आहे सो इहो चयो वियो आहे त जेको आहे सो जिस्मानी रिमांड न वरितो वञे। पर जेसिताईं जेको आहे जस्टिस ज़ेबा चौधरी वाज़ह कयो त अदालती हुकुमनामे में इहो नाहे चयो वियो त जेको आहे सो जिस्मानी रिमांड जेको आहे सो न वरितो वञे। अदालती फ़ैसिले में इहो आहे त तव्हां दलील ॿुधण खां पोइ जेको कानूनी आइन मूजिबि फ़ैसिलो हुजे उहो जेको आहे जारी कयो वञे। जॾहिं त जेके शहबाज़ गिल जे जेके जांच ऑफिसरनि जा वकील हुआ ऐं उन सां गॾु पुलिस जा जेके वकील हुआ, उन्हनि जो इहो मौक़ुफ़ रहियो अदालत में त जेको आहे सो असांखे शहबाज़ गिल वटां जेको आहे सो मोबाइल जेकी आहे सो अञा ताईं न मिली आहे ऐं उहा असांखे वसूल करणी आहे, जांच करणी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो शहबाज़ गिल खां वधीक जेको आहे असांखे जिस्मानी रिमांड ॾिनो वञे त जीअं जेके हक़ीक़तूं आहिनि उहे जेके सो अदालत में पेश करे सघूं। ऐं जेकॾहिं जिस्मानी रिमांड असांखे न ॾिनो वियो त जेको आहे सो शहबाज़ गिल जेको आहे सो जेके हक़ीक़तूं जेके असां ॼाणणु चाहियूं था या जेकी तफ़्तीश करणु चाहियूं था उन में जेको आहे सो रुकावट पैदा थी सघे थी। जंहिंखां पोइ अदालत समूरनि जा दलील ॿुधण खां पोइ जेको आहे सो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो ऐं चयो वियो त अॼु 3 वॻे जेको आहे सो मुख़्तसर फ़ैसिलो जारी कयो वेंदो। ऐं हिन जेके मुख़्तसर फ़ैसिले में हींअर जेको आहे सो वाज़ह तौर ते इस्लामाबाद जी अदालत शहबाज़ गिल खे वधीक 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर अपडेट करण जे लाइ।